अॼु अचो तव्हांखे सिक ऐं मोहबत जी जेका तकारा छा आहे। असां वटि तमामु घणा माण्हू प्यार कनि था, असां सां घणा माण्हू सॼी दुनिया में दोस्तियूं, प्यार, प्रीतणो, वफ़ादारियूं, इहे सभु इहे लफ़्ज़ ॾाढा ख़ूबसूरत आहिनि, पर इन जी तक़ाज़ा कहिड़ी आहे, हिननि जूं घुरिजूं कहिड़ियूं आहिनि। छा इहे रुॻो लफ़्ज़ आहिनि या इहे अहसास ऐं अहिड़ा जज़्बा आहिनि जेके माण्हुनि जी जेका अंदरि जी जेका दुनिया आहे उन में जनमु वठनि था। उन्हनि खां पोइ उन्हनि जी बि अलॻि ज़िंदगी आहे। पोइ माण्हुनि जा अहसास, माण्हुनि जा जज़्बा पोइ ईअं थी था वञनि जीअं माण्हू आहे, उन्हनि जो अलॻि हिकिड़ो वजूद आहे। पोइ उन्हनि पखियुनि जी सूरत वठनि था, पोइ कंहिं महिल ख़ुशबू जी सूरत वठनि था, कंहिं महिल दर्द जी सूरत वठनि था, कंहिं महिल प्यार ऐं मोहबत जी सूरत वठनि था। इहे माण्हुनि जे अंदरि जी जेका दुनिया आहे, माण्हुनि जी मुख़्तलिफ़ जेके कैफ़ियतूं आहिनि, उहे कीअं जेको आहे सो पंहिंजा पंहिंजा जेको आहे सो वजूद जेके आहिनि से क़ाइमु कनि थियूं। अॼु इहा सिक ई जेका मोहबत आहे उनजी तक़ाज़ा छा आहे। अचो थियो लतीफ़ साईं खां पुछो त उहे कहिड़ा हिकिड़ा मयार पैदा थो करे सिक ऐं मोहबत जो। लतीफ़ साईं हिकिड़ो बहितर जेतिरो सिकणु सिखियो, जेतिरो सिकणु सिखियो त काती पए मकंज। पोइ अहिड़ो वक़्तु अची वञे हलियो तोखे पुसणो पए, तुंहिंजे मथां काती पइजी वञे, हलो बा तोखे हाणे पुछजांइ। इहो इस्तलाह आहे। काती अची वञण जो मतिलबु इहो आहे त माना हाणे जेको आहे तोखे जेको आहे मरणो आहे, ॿियो को रस्तो आहे कोन, तोखे क़ुर्बानी ॾियणी आहे। पर कहिड़ो ॼण को ॿार को खूह में किरी पवे, की खॾ में किरी पवे त उते माण्हू छा कंदो? उते माण्हू खे जेको आहे उहा क़ुर्बानी उते माण्हू खे ॾियणी आहे। त उन में चवंदो की जेकॾहिं तूं सिकणु सिखियो आहीं, जेकॾहिं प्यारु करणु सिखियो आहीं, जेकॾहिं मोहबत करणु सिखियो आहीं त काती पए मकंज। चई सुपेरियां जे सूर जो, चई सुपेरियां जे सूर जो कंहिंखे ॾिजे ममंज। ॻाल्हि ई कंहिंसां कान्हे करणी त हीअ असीं जेका आहे क़ुर्बानी कंहिंजे लाइ पिया करियूं, ऐं पिरी जो को अंदरि में को असांखे को दर्द आहे, असांखे का तकलीफ़ आहे, ऐं उनजे करे असीं इहो सभु कुझु जेको आहे बर्दाश्त पिया करियूं। से अंदरि इहे अहंज, से अंदरि इहे अहंज सांढिज सुखाऊं करे। ऐं माण्हू कॾहिं कॾहिं जेको आहे सो माण्हू बास बासींदो आहे, माण्हू जी का हूंदी आहे, का सुखा हूंदी आहे, माण्हू जी का तमना हूंदी आहे, ऐं उहा सुखा ऐं तमना पूरी करण जे लाइ माण्हू बासूं बासींदो आहे माण्हू। ऐं लतीफ़ साईं चवंदो त अंदरि ई अहंज, इहो जेको दर्द आहे, इहा जेका सिक आहे, जेका पिरी जी आहे, जेका महबूब जी जेका इहा सिक आहे, इहा जेका आहे असां ईअं सांढिजे की सुखाऊं कबियूं आहिनि। सुखा ठीकु आहे बाबा, ऐं जेको आहे सुखा बासे थी वञा, उहो जॾहिं मूंखे पुटु ॼमंदो उन खां पोइ आउं इहा ॻंढ जी छोड़ींदुसि। ऐं पोइ असां वटि ईअं थींदो त नंढियूं नंढियूं दरगाहूं हूंदियूं, उन्हनि माण्हू बांगा छॾे ॾींदा, ऐं उते जेको आहे बांगो ॾेई वेंदुसि या देॻ भत जी मिठे जी लाहे वेंदुसि। इहे सुखाऊं, पर हीअ सुखाऊं छाजी सुख आहे? इहा सुख आहे उन दर्द जी। उहो दर्द, उहा सिक, उहो ॾींहुं, उहो सलामत रहे। हाणे हीअ वरी हिकिड़ो ससी जो बैत आहे, माना उहो जेको आहे सो ॾूंगर सां ॻाल्हाए पई त ॾूंगर ॾुख सदा पिरी इजाज़त चवां। हाणे हूअं जेकॾहिं इहो आम रवाजी ज़िंदगी में जेकॾहिं को माण्हू जबल सां ॻाल्हाए, को माण्हू वण सां ॻाल्हाए, को माण्हू कुते सां ॻाल्हाए, को माण्हू जानवर, हूअं जेकॾहिं असीं चऊं त भाई जबलनि सां फलाणो माण्हू ॻाल्हाईंदो थो अचे, जेके आम तौर ते को माण्हू जबलनि सां ॻाल्हाए, वणनि सां ॻाल्हाए त माण्हू चवंदा हीअ चरियो थी पियो। पर हीअ शाइर आहिनि, ऐं शाइर आहिनि, लाज़मी शाइर खे को माण्हू जी जेके ज़िंदगी जा जेके आहिनि, जेके या सफ़र जा जेके मुख़्तलिफ़ जेके बारका जेके आहिनि, ऐं उनखे कीअं जेको आहे महफ़ूज़ करे थो पंहिंजी शाइरी में, पंहिंजे बैतनि में। पोइ उन में उन्हनि जे लाइ जेको आहे ॾोर थो ठाहे, उन्हनि जे लाइ बुझारतूं थो ठाहे, पोइ उन्हनि जे लाइ फ़न थो ठाहे त जीअं उहो जेको फ़िक्र आहे उहो महफ़ूज़ करे सघे।
पोइ उन में हिकिड़ी कथा थो ठाहे उन में त लतीफ़ साईं माना हीअ हिकिड़ी छोकिरी आहे जेका पंहिंजो जेका सो धाड़ो लॻी वियो आहे ससी खां पुनू खसी वियो हुनजा ॾेर खणी विया हलिया हुनजा पोइ हुनजा कहिड़ा सबबु हुआ उन ते वरी जेका सो अॻिते उन ते ॻाल्हाईंदासीं। हींअर असीं ॾिसूं था कि जेका मोहबत ऐं सिक जी तक़ाज़ा छा आहे। वेही रहे घर में, हीअ घर में वेही रहे हुनखे चयूं बाबा ठीकु आहे वेहा त घोरिया पर हाणे जेकर हू विया हुआ हुननि को लड़ाई कई आहे असां त कान कई आहे। वेह जी ॿिए ज़माने में थींदो आहे चवे थी न हाणे जॾहिं जबलनि में काहे पियो त उते ॾिसो त पेर विञाइजी वियो त पोइ ॼण त ॾूगर सां ॾूगर माना उहो सॼो जेको माहौल उहो सॼो जेको समा उहो सॼी जेका दुनिया आहे जेका उहा जबलनि जी ऐं उन सॼी सां ॻाल्हाए थी उन्हनि खे मयारूं थी ॾिए ऐं इहा कहिड़ी शइ आहे जेका उनखां जबलनि खे मयारूं थी ॾियारे। इहा कहिड़ी शइ आहे जेका उनखां जेका घर घाट इहो जेको खीर कटूं छॾाए ऐं झंगनि में वठी थी। इहा सिक इहा मोहबत आहे। इहा सिक ऐं मोहबत जी तक़ाज़ा आहे त सिक ऐं मोहबत जेकॾहिं तव्हांखे आहे जेकर तव्हांखे पुनू खपे थो पुनू वारणो आहे त पोइ तव्हांखे जबल जाॻणा पवंदा पोइ तव्हांखे तकलीफ़ूं बि करणियूं पवंदियूं। माना जो मक़सदु जेकॾहिं तव्हांजो जेको मक़सदु आहे ज़िंदगी त पोइ तव्हांखे माना हर हाल में तव्हांखे जदोजहद करणी पवंदी। हर हाल में तव्हांखे जेको आहे सो वरी जेको आहे सो वरी इहो बैट पढ़ो था ॿुधो त माना इंसानु केॾो बि कमज़ोर आहे जेकॾहिं फ़र्ज़ु करे जॾहिं उनजो जॾहिं मक़सदु उनजो जॾहिं वाज़े आहे उनजो मक़सदु सॻारो आहे त पोइ उनजी जेका उहा जदोजहद आहे उहा बि ॾाढी सॻारी थी थिए। ॾूंगर ॾुख संदा आहे पिरी गॾिजां त चवां लाज़मी आहे त हुनखे एॾो वेसा आहे त अॼु या सुभाणे इहो पुनू मूंखे मिलंदो ज़रूरु मिलंदो त पोइ आउं हुनखे ॿुधाईंदुसि वाट में जेको आहे सो मूंसां पुनू जेका पालार बि विढ़िया हुआ आहे मूंसां जबल बि विढ़िया हुआ वण बि विढ़िया हुआ चए ॾूंगर ॾुख संदा आहे पिरी गॾिजां त चवां चई भिनी अठीअ भवारूं ॿिया विंगा वर ॾिना आहे चई चङी कान कया पेर विञाए पिरी जो पेर विञाए चङो कोन कई माना हुनखे वरी बि हुनखे जेको आहे मयार पई ॾिए त माना हुनखे धमकीअ जे अंदाज़ में जॾहिं पिरी गॾिबो हुनखे चवंदुसि हुनखे ऐं हुनखे दाह ॾींदुसि लाज़मी हुनखे सज़ा ॾियारींदुसि। अवल ख़ैर वरी जेको आहे सो पोइ मिलंदासीं।